नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ डिग्री का खबर ॾिना। डिग्री में अल ख़िदमत आर्फन केयर प्रोग्राम तरफ़ां गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल डिग्री में तकरीब कोठाई वई, जंहिंमें रीजनल कोआर्डिनेटर सिंध नबील अख्तर 70 यतीम ॿारनि में 3000 रुपयनि जा गिफ्ट, कैश रक़म ऐं ॿियो सामान विरायो। इन मौक़े ते नबील अख्तर साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे USA में रहंदड़ पाकिस्तानियुनि हीअ रक़म माणी आहे त यतीम ॿारनि में हीअ रक़म ऐं ईद गिफ्ट विरायो। हिननि चयो त असां वटि डिग्री में कुल 70 ॿार रजिस्टर्ड आहिनि, जिन में अॼु सामान विरायो आहे। असांजो मक़सदु आहे त ईद जी ख़ुशियुनि में पंहिंजे आस पास में रहंदड़ यतीम ॿारनि खे शरीक कजे। इन मौक़े ते अमीर जमायत इस्लामी ज़िले मीरपुर ख़ास मोहम्मद अफ़ज़ाल, सदर अल ख़िदमत फाउंडेशन नादिर ख़ान, टाउन कमेटी डिग्री जे वाइस चेयरमैन बाबू मोहम्मद, हनीफ़ आराई ऐं ॿियनि वॾी अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।